अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। करबला जे पिड़ में खेमा खोड़ियूं झेड़ो यज़ीद न साम्हूं जुंबी जोड़ियाऊं मोहन मोड़ियाऊं पसीता तरार जो। करबला जे पिड़ में आया जुंग जवान धरती धुबी लर्जी थर थरिया आसमान पोए कर हुई कान हुयो नज़ारो नीह जो। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम ज़ी वकार उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तो भाई, अल्हम्दुलिल्लाह माहवार यारी शरीफ जो प्रोग्राम अदा खलीफे शफी मोहम्मद साहब जे निगरानी में क़यादत में असांजे हिन इलाके जे आशिकनि जीअं मल्हाईंदा पिया अचनि दस्तूर मूजिबि अॼु बि साईं जी यारहीं आहे। पोइ जहिड़ो महीनो हूंदो आहे उन महीने जे हिसाब सां जेको ख़तीब ईंदो आहे उहो पंहिंजो उनवान मौज़ू बयानु कंदो। ही महीनो मुहर्रम शरीफ़ जो आहे, मुनासिब पियो लॻे त ज़िक्र अहल बैत बयानु कजे। इन सिलसिले में मूं क़ुरान शरीफ़ जा चंद कलिमात तिलावत कया आहिनि, उन्हनि जो तर्जुमो तशरीह उन खां पोइ जेको रब चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। साईं करीमन फरमायो ज़य्यनू मजालिसकुम बिस्सलाह,
कहीं न कहीं महफ़िल जो को सिंगार हूंदो, पर हिननि महफ़िलनि जो सिंगार मुंहिंजो दुरूद शरीफ़ आहे। अचो त गॾिजी अहिड़ी सलात साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। तो सल्लल्लाहु कुल्ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अल्लाह ताला जी ज़ात बबरकात फरमायो मुझा महबूब अवां जे दर तां मोमिनन खे मुसलमानन खे मां सब कुछ ॾिनो आ तुझे सदके। हाणे इन्हनि खे चओ जो कुछ भी मुझे दर तां अवां खे मिलियो आ उन जे बदले मां तव्हां खां माल चांदी सोन ज़र धन धरावत बनी बारो कोन थो घुरां। जे मुझा एहसान याद आहिनि, जे मुझा गुण याद आहिनि, जे अवां मञो था त मोहम्मद जे दर खां ही सब कुछ मिलियो आ। कसम आ खुदा जो खुदा खुद मिलियो आ। खुदा किसको कहते थे और क्या जानते थे हम, ये तुम्हारी जुबान से सुना है मोहम्मद। अल्हम्दुलिल्लाह। अॻी जेका यारी हुई उनमें बारिश जेको यारी कोन्हे दावत अॼु वरी अल्हम्दुलिल्लाह मूं ॿाहिरां आवाज़ ॿुधो मुंहिंजो उहा शायदि केसर लॻाई थी, पर वरी अंदरि आयासीं त सुभाणे अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी महफ़िल खे 4 चंड लॻा जो अदा मोहतरम जनाब अदा अब्दुल गनी उमरानी अलमारूफ लतीफ़ी लतीफ़ी इन जे करे लक़ब मिलियो आहे जो सोने लतीफ़ खे ॻाईंदो। अल्लाह संदसि इल्म हिल्म में यादाश्त में बरकतूं रहमतूं फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे हबीब अल्लाह जे फरमान मूजिब असां उम्मतिन खे फरमायो मुझा उम्मतियो कलमे पढ़ण वारो अवां में अखलाक कोन हो, हया शर्म कोन हुयो, माँ पीउ जो अदब अखलाक अवां में कोन हो, वॾे नंढे जी साञा अदब हया कोन हो, अवां में अल्लाह जी सुञाणप कान हुई। घर घर जो नओं ख़ुदा बनायो वेठा। मां रसूलुल्लाह जी महिरबानी थी जे अवां खे अखलाक सेखारियो, जे अवां खे अदब हया सेखारियो, जे अवां खे माँ पीउ जो अदब सेखारियो, जे अवां खे हक़ीक़ी रब सां मिलायो। ये थोरा ये गुण मुंहिंजा जेकॾहिं अवां खे यादि आहिनि मां इन जे एवज़ इन जे बदिले तव्हां खां कुझु कोन थो घुरां। जे मुंहिंजा थोरा एहसान अवां खे यादि आहिनि त इल्लल मवद्दत फिल कुर्बा, मां अवां खां पंहिंजे बच्चनि जी मोहब्बत घुरी थो वठां। मुझे अहल बैत सां मोहब्बत कजो, उन्हनि जो ज़िक्र कजो। जे ॾियो न त ॾुखोई जो बि न, उन्हनि जो अदब एहतराम कजो। मां उन्हनि जी तव्हांखे पार थो कयां। मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो उन खां वधीक हे त अल्लाह जो हुकुम हो, पर मदीने जे साईं फरमायो व मम्मा तआला हुब्बे आले मोहम्मद मात मुमिना। मुझे आका फरमायो हर मानू जी टांग हूंदी आहे, हर मानू
जी दुआ हुंदी आ त रब तो कलमो त नसीब कयो आ पर मुझा मौला मुझो खात्मो ईमान ते फरमाए जा मोमिन करे मार जा मदीने जा सही फरमान था जे करी तुझो इरादो आ त मां मोमिन थी मरा वो जंहिंजे दिल में आल बैत जी मोहब्बत हुंदी आल बैत जो अदब हुंदो आल बैत जो कुर्ब सुञाणप हूंदी मां तव्हां खे लिखी थो ॾियां व मम्मा ताला हुब आल मुहम्मद मात मुमिना आल बैत जो हुबदार जॾहिं मौत ईंदो त हुबदार जो मौत कलमे सां थींदो सच्ची मोहब्बत करण वारो आल बैत जो गुलाम उनजो खात्मो अल्लाह साईं आल बैत जी मोहब्बत जे करे ईमान ते फरमाईंदो वरी बी खुशखबरी ॾिनाऊं फरमायूं व मम्मात अला हुब आल मुहम्मद मात शहीदा आल बैत जो हुबदार आल बैत सां मोहब्बत करण वारो आल बैत जो अदब करण वारो जॾहिं गुज़ारे वेंदो अल्लाह साईं हुनखे शहादत जो दर्जो ॾेई छॾींदो आहे शहादत जो दर्जो त मिलंदो पर ॿी ख़ुशख़बरी मदीने जे साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े ॿ झंडा हूंदा ॿ झंडा जॾहिं पाण हिकिड़ो बयानु कंदा आहियूं लिवाउल हम्द सभु हुनजे हेठि हूंदा हाणे हदीस पढ़ीसीं ॿ झंडा हूंदा हिकिड़ो झंडो आमिना जे लाल जे हथनि में हूंदो उन ई झंडे जे हेठां नबी मोमिन मुस्लमान सभु हूंदा जॾहिं अल्लाह जा महबूब हलंदा सभु पिया चवंदा मुंहिंजो मुस्तफ़ा पाक पधरो लख मुंहिंजो मुस्तफ़ा पाक जियां गुल गुलाब जो सोनू गुलनि में मुंहिंजो मुस्तफ़ा पाक हशर वेल हूंदा सवेरा जराना तनी में मुहम्मद परे खां सुञाणा हूंदसि छोटकारे जो झंडो हथनि में मुंहिंजो मुस्तफ़ा मुंहिंजो मुस्तफ़ा अल्लाह जे हबीब फरमायो ॿियो झंडो इमाम हुसैन जे हथनि में हूंदो इमाम आली मकाम जे हथनि में झंडो हूंदो मुंहिंजा प्यारा उन झंडे जे हेठां आम माण्हू कोन हूंदा इमाम हुसैन जे झंडे जे हेठां हज़रत आदम खां वठी क़यामत ताईं जेके बि शहीद थिया शहीद थींदा उहे सभु जो सभु शहीद इमाम आली मकाम जे झंडे जे हेठि हूंदा इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन्हनि जी सरदारी कंदो उन्हनि जा पगदार थींदा साईं जे हथ में लिवाउल हम्द जो झंडो हूंदो करबला जे सुबह सालार जे हथनि में शहादत जो झंडो हूंदो शहीद उन झंडे जे हेठां हूंदा छा पिया चवंदा सैयद ने करबला में सैयद ने करबला में वादे निभा दिए हैं सैयद ने करबला में वादे निभा दिए हैं घर का सारा घर कुर्बान कर दिया है सैयद ने करबला को सैयद ने करबला में वादे निभा दिए घर का घर सारा कुर्बान कर दिया है
सैयद ने करबला में। दोस्तों तो महबूबन फरमायो आल बैत जो उबदार शहीद थींदो या शहादत जो दर्जो खणंदो। टी रिवायत में अल्लाह जे हबीब फरमायो जेको आल बैत जी मोहब्बत में गुलामी में गुज़ारे वियो जॾहिं उनखे मिट माइट दफ़न करे मोटंदा त अल्लाह जा मलाइक रब खे अर्ज़ कंदा रब असांखे इजाज़त ॾे त आल बैत जे हुबदार जी क़ब्र जी ज़ियारत करे अचूं। तुंहिंजे तरफ़ां हुन जी क़ब्र ते रहमतुनि जूं बारिशूं करे अचूं। अल्हम्दुलिल्लाह अवां हाजी शीली ॻोठ वारा बि आल बैत जा हुबदार आहियो जो अवां वॾे अंग में इमामनि पाकनि जो ज़िक्र ॿुधण जे लाइ तव्हां हिन महफ़िल में अची वेठा आहियो ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾहो पूरो हलिया आहियूं। अञा बि सॼो महीनो पियो आहे पर जितां जितां गुज़रियासीं जिते जिते वियासीं अल्हम्दुलिल्लाह पाणीअ जूं सबीलूं शरबत मुंहिंजा प्यारा चांवर ॿियूं कई क़िस्मनि जूं ख़ैरातूं असां सारे सिंध में ॾिठियूंसीं। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो इहो सबूत आहे आल बैत जी मोहब्बत जो। ऐं ॿिए नंबर में अल्लाह सी दुनिया वारनि खे ॾेखारे पियो त यज़ीद चयो कामयाबी मुंहिंजी थी आहे लेकिन हुन बदबख़्त जो न नालो रहियो न हुनजी क़ब्र रही न हुनजो ख़ानदान रहियो न हुनजी तख़्तगाह रही न हुनजो ज़िक्र रहियो। अॼु बि ज़िक्र आहे त सुहिणे हुसैन जो आहे। अॼु बि महफ़िलूं इमाम पाक जूं आहिनि जितां किथां इहो आवाज़ आहे त कुल वेझड़ा थी वे हो वसंदो ककर हुसैनी। कुल वेझड़ा थी वे हो बिकाब गाल काने अदाहित हलंदो ज़िक्र हुसैनी। कुल वेझड़ा कुल वेझड़ा थी अदालती फी महबूब जे बचन मूं कंहिंखे न कस लगी आ। महबूब जे बचन मूं कंहिंखे न कस लगी आ। सेहरियूं महफ़िलूं छो न मल्हाईंदा सेहरियूं महफ़िलूं छो न मल्हाईंदा शफी मोहम्मद जन्नत छपर हुसैनी। कुल वेझड़ा थी वसंदो ककर हुसैनी। कुल वेझड़ा थी वे हो वसंदो। साईं चने सरजोदा जी कुछ करबला ॿुधाए। हज़रत इमाम आली मकाम जॾहिं जावा मदीने जा साईं आया अल्लाह पाक 70,000 मलाइक इमाम हुसैन जे ॼमण ते मलाइक मोकिलिया जिन रसूलुल्लाह खे खीरूं ऐं मुबारकूं ॾिनियूं। अल्लाह जो महबूब इमाम आली मकाम जे वेझो आया पान सिद्धे कन में आज़ान फरमायूं खाबे पा कन में नबी साईं तकबीर पढ़ण फरमाई। आज़ान नमाज जी निशानी आहे तकबीर जमात जी निशानी। अल्लाह जे महबूब तकबीर पढ़ी आज़ान भी पढ़ी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। आज़ान पढ़ी तकबीर पढ़ी इमाम आली मकाम ने न्यारियूं फरमायूं सोना हुसैन आज़ान मां पढ़ी छॾिया तकबीर मां पढ़ी छॾिया शहज़ादा हुसैन नमाज जी तोखे पारत हुजे।
नमाज जी तो के पार तुझे इमाम आली मकाम अखियूं खोलियूं अञा दुनिया में मसे आया अखियूं खोले पंजे नाने सां ॻाल्हाइण चाहियूं जवाब ॾियण अर्ज़ रखण चाहियूं ओ तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इज़हार बि आहे तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इसरार बि आहे इज़हार बि आहे तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झा जंहिंमें इनकार बि आहे इक़रार बि आहे इमाम आली मकाम साईं सां अर्ज़ रखण चाहियो पाण पंहिंजे हबीब खे पंहिंजे नाने खे अर्ज़ करण लॻा नाना अवां दुआ कजो नाना नमाज़ जो फ़िक्र न कजो बसि दुआ उन जी ज़रूरत आ नाना करबल खे वसां दुआ उन जी ज़रूरत आ नाना सिर नेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधां तो ॼमण सां मूंखे कन में चयो मां बचपन में तोसां वाइदो कयो आख़ून अबे खीर अमर जी जल जो मल्हा इन कम मुंहिंजो जी जल जो मल्हा इन कम मुंहिंजो तू नज़र कजाए नाना नबी जेको दो मूले हुक्म रबी सो पूरो कंदासीं इंशा अल्लाह सो पूरो कंदासीं इंशा अल्लाह आ रब रिझां कम मुंहिंजो सिर नेज़े ते धड़ करबल में क़ुरान ॿुधां इन कम मुंहिंजो नाना साईं अवां जी दुआ खपे अवां दुआ कजो छो जो करबला जो मैदान नुगोरो इश्क हूंदो नुसोरो इम्तिहान हूंदो नाना चवंदा आहिनि त इश्क जे दरियाह में भेड़ो हलाए केर केर इश्क जे लखां सवा लहरूं लंघाए केर केर इश्क जे दरिया में भेड़ो इश्क जे दरिया में भेड़ो हला मुझा नाना करबला सोरो इश्क हूंदो इम्तिहान गाह हूंदो अवां दुआ फरमाए जो नाना 40 ज़ख़्म तलवारुनि जा हूंदा 300 नेज़ा भाला मां हुसैन खे लॻल हूंदा पर जॾहिं आज़ान ईंदी नाना अॻ में तोसां वाइदो पूरो कंदुसि भली मां सॼी नमाज़ न पढ़ी सघां नाना मगर ज़िंदगी जो आख़िरी इश्क वारो अहिड़ो सजदो करे वेंदुसि जो तुंहिंजी उम्मत जा सभई सजदा बेल पतार कंदो वेंदुसि के मस्जिद में के मेहराब के बैतुल्लाह जे साये में को गोताक में को वण जे पाछे में को बनी बारे ते नमाज पढ़ंदो मगर मुंहिंजा नाना दुआ कजा हुसैन तीरन तलवारनि जे नेज़े में सजदो अदा कंदो
15वीं सदी में हाजी शीदी गोठ वारा त सलाम कंदा, पर रब भी चवंदो इस नवासे की हिम्मत पर मुस्तफ़ा को नाज है, इसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है। सजदे तो औरों ने किए, इसका नया अंदाज है। हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। सल्लल्लाहु अलैहि प्यारा मुसलमान भाइरो, तारीख गवाह जॾहिं इमाम आली मकाम मक्को छॾे करबला जे वेझाया, हुर बिन रिहाई 1000 माण्हुनि जो लश्कर वठी इमाम पाक जे रस्ते जे अॻियां फिरियो। इमाम आली मकाम फरमायो, हुर छो छो असांजो रस्तो रोकी? अर्ज़ करण लॻो, या इमाम पाक यज़ीद जो हुकुम आ। उनखे कंहिं ख़बर ॿुधाई आहे त हुसैन सुहिणो अचे पियो, उन खे तव्हां खां डपा ख़ौफ़ आहे। उन मोकिलियो आहे जिते बि इमाम हुसैन मिले रस्तो रोके मजबूर करे मुंहिंजी बैयत वठिजो, जे बैयत न करे त विढ़जो, जंग कजो, पाणी बंदि करणो पए त बंदि कजो, खाधो पीतो बंदि कजे त कजो, उहो मुंहिंजो हुकुम आहे। पर इमाम आली मक़ाम खां बैयत ज़रूर वठिजो। इमाम पाक फरमायो, हुर ॻाल्हि ॿुधो, सिर खपे त हाज़िर आहे, बाक़ी बाह न ॾींदुसि, हथ न ॾींदुसि। शाह हस्त हुसैन, बादशाह हस्त हुसैन, दीन हस्त हुसैन, दीन पनाह हस्त हुसैन, सरदाद नदाद दस्त दर दस्ते यजीद, हक्का के बिना ला इला हस्त हुसैन। यजीद केॾी बि कोशिश कजो, मां हुसैन इन पलीत जे हथ में हथ न ॾिस। प्यारा मुसलमान भाइरो, हुर हुयो त यज़ीद जो सुपह सालार, पर हुन जे दिल में अहल बैत जी मोहब्बत भी मौजूद हुई। इमाम अली मकाम खे अर्ज़ की, सिहाणे मां अवां सां विढ़ण नथो चाहियां, बाक़ी हुन जा इरादा पूरा पूरा। पोयां ॿियो लश्कर पियो अचे, उहो तव्हांखे मजबूर कंदो, तव्हां सां बच्चा आहिनि, मासूम आहिनि, तव्हां महिरबानी करे हलिया वञो त बहितर आहे, आऊं बि बची वञा। इमाम आली मकाम फरमायो, हुर ठीकु आहे, जे हू जंग करण चाहे थो, मुंहिंजो इरादो कोन्हे, मां त तबलीगी सफ़र सां आयो होसि, पर जे हुनजी तमन्ना जंग जी आ, मां मोटी थो वञा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हुर चयो, साईं मूं उंधारो थींदो, सिज लही वेंदो, तव्हां आस्ते आस्ते हलिया वञो, मां पंहिंजी फौज खे गाॾियुनि में लॻाईंदुसि, वरन मुंहिंजी शिकायत कंदा। इमाम आली मकाम जो काफ़िलो सारी राति हलंदो रहियो, सुबुह थी सोजरो थियो, ॾिठाऊं त उठ उते ई बीठा आहिनि। सॼी राति हलण जे बावजूद मगर सवारियूं उते ई बीठियूं हुयूं। ॿी राति इरादो कयऊं, टी राति हलिया, टेई रातियूं सांझी खां पोइ फजर ताईं हलंदा रहिया। टी राति आई आहे, इमाम पाक हेठि निहारियो, जिते उठ बीठा हा उते ई बीठा हल। हुर चयो, साईं वञो कोन था, छा रुकावट आहे? फरमायूं, हुर ॻाल्हि ॿुध, हिन ज़मीन जो नालो छा आहे?
उरे चयो साईं इन ज़मीन जो नारो करबला है। करबला आन फरमायूं शहजादा अली अकबर शहजादा कासिम सच फरमायो मुझे नाना साईं अञा मां नंढड़ो होस पान फरमाईंदा हा हे मुझो शहजादो आ पर नाम नियाद मुसलमान दिल में नफाक रखण वारा दुनिया जा लालची मुसलमान मुझे हिन शहजादे के करबला जी तती ज़मीन ते प्रण में मुझे हिन नवासे के मुझे हिन अखियुनि जे नूर के शहीद करे छॾींदा। शहजादा अली अकबर अदा अब्बास अलमदार हितां हाणे वापस कोन हलबो करबल में आ गए हैं करबल में आ गए हैं करबल बसाने वाले करबल में आ गए हैं करबल में आ गए हैं करबल बसाने वाले जिब्रील थे जिनका झूला झुलाने वाले करबल करबल में आ गए हैं साईं करबल बसाने वाले जिब्रील थे जिनका झूला झुलाने वाले करबल में आ गए करबल में आ गए। तेरा मुसलमान बा फरमायूं शहजादा अली अकबर शहजादा कासिम उठन ता सामान लायो तंबू खोलियो खला खुणो हाणे पंहिंजी आखिरी जिंदगी हिते गुज़रंदी। हज़रत अली अकबर खॾो खयो उन मां रत निकिरी आयो अर्ज़ कई बाबा कहिड़ी ज़मीन ते आया हूं माण्हू खूह खोटींदा ज़मीन खोटींदा पाणी निकिरंदो आहे हिन ज़मीन मां रत निकिरी रहियो आहे। इमाम आली मक़ाम फरमायो शहजादा अज तो करबला जी ज़मीन जो रत ॾिठो आहे सुभाणे मां बि तुंहिंजो रत ॾिसंदुसि हिक ॿिए जा रत ॾिसणा पवंदा ही करबला आहे हिते ई असांजी ज़िंदगी जो इख़्तिताम थींदो। पुट हिन ऋण जे लाइ नाने रसूलुल्लाह अॻ में फरमायो ऐं मुंहिंजे हबीब मुंहिंजे सब्र जे लाइ दुआ कई आहे फ़िक्र न कयो उठ घोड़ा ख़ाली कयो असांजी आख़िरी मंज़िल गाह अची वई आहे। अल्लाहु अकबर। 7 मुहर्रम पानी बंद टे ॾियारा गुज़री विया इमामनि पाकनि जो पानी बंद। हाकिम का ये हुक्म था कि पानी बशर पिए चिरंदो फिरंद पिए मना तुम न कीजियो एक फातिमा के लाल को पानी न दीजियो। यजीद ज़ालिम जो हुक्म आयो इमामन पाकन जो आल बैत जो पानी बंद कयो उनखे शर्म कोन आयो हे उन लाल जा बचड़ान उन हौदे कौसर जा मालिक जा बचड़ान जो क़यामत जे ॾियारे उन के महबूब हौदे कौसर जा प्याला प्यारींदो। मैशर में तू कंदे कशाला कौसर जा भरे प्यारी दे प्याला कौसर जा भरे प्यारी दे प्याला कंदो जदड़न खे पियो जन्नत जो हक़दार मुंहिंजी आरत छई पगदार मुंहिंजी लज रख जान लजपा। करबला जो दिहाड़ो 10 मुहर्रम मुझे पाक हुसैन जा सिपाही शहीद थी विया मुरीद शहीद थी विया। इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला
अनूजे काफिले जा ॿिया माण्हू पंहिंजूं जानियूं पंहिंजे मुर्शिद हुसैन तां कुर्बान करे विया। हाणे सिर्फ़ अहल बैत रहिया, ॿिया सभु शहीद थी विया। जहिड़े सभु शहीद थी विया, इमाम आली मक़ाम निहारियो त को मुरीद बाक़ी, सभु मुरीद हलिया। हुर बिन रियाई जे इमाम पाक जो रस्तो रोकियो, इमाम आली मक़ाम खे न ओॾा निहारी ॾे ॾिठाई। सोचाई त साईं जो चवे त को बि मुरीद कोन रहियो आहे। हाण घोड़े ते सवार हा, यजीदी लश्कर में बीठा हा, पर परेशान थी पियो। यजीदी चवण लगा, हुर हुर तुंहिंजी बहादुरी खे दुनिया सलाम कंदी आहे। अॼु तुंहिंजा घोड़े ते बि पेर ॾकनि था पिया, तोखे बेकरारी वठी वई आहे। हुर छा थियो? हुर चवण लॻो ॿी ॻाल्हि कोन्हे, मां आहियां त जन्नती पर सोचां पियो जहन्नम में बीठो आहियां। मां सोची रहियो आहियां, अरे हज़ारूं ज़मीन करबला ते माण्हू बीठा आहिनि। अॼु रसूलुल्लाह जे कुलनि जो सवार चइनी तरफ़ निहारे थे तो आहे को मुंहिंजो मुरीद, आहे को मूं तां पंहिंजी जान कुर्बान करण वारो। इन जे करे दिलि में ज़ौक़ शौक़ पैदा थियो आहे त मां इहो सोन चांदी पैसा घोरे इमाम आली मक़ाम तां कुर्बान थी जन्नत ख़रीद करे वठां। पान घोड़े के चाब खयाई। ये नारा हुर का था जिस वक्त निकले फौज शामी से, ये नारा हुर का था जिस वक्त निकले फौज शामी से, के देखो यूं निकलते हैं करबला से हुसैन वाले, के देखो यूं निकलते हैं जहन्नम से जन्नत वाले। पान इमाम अली मकाम जे दरबार में आ सोना जेका गुस्ताखी थी बेअदबी थी सा माफ़ फरमा। मां तोता पंहिंजी जान कुर्बान करण जे लाइ आयो आहियां। सोना मुर्शिद हुसैन मुंहिंजी जान हली वई, जन्नत जो छा थींदो? इमाम आली मक़ाम फरमायो, हुर मुंहिंजो वाइदो आहे तेसिताईं हुसैन जंहिंखे जन्नत जी पग मिली आहे, जन्नतनि जी सरदारी मिली आहे, जेसिताईं सरदार अॻ में दाख़िल कोन थींदो, जेसिताईं अवां मुरीद अॻ में दाख़िल कोन थींदा। हुर बि शहीद थी वियो लड़ंदे। हाणे सिर्फ़ आले बैत जे बाग़ जा गुल हा, अहल बैत जे मज़ा पहिरीं जंहिंजी शहादत थी उनजो नालो हज़रत अली अकबर शहज़ादो आहे। इमाम आली मक़ाम जो वॾो पुटु आहे। उन वक़्तु 18 साल जी उमिरि जो हुयो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हज़रत इमाम आली मक़ाम चइनी तरफ़ निहारियो, अञा को मुरीद रहियो आहे। जॾहिं को बि कोन आयो, हज़रत अली अकबर मैदान में निकितो, बाबा इजाज़त ॾे, हाणे असांजो वारो अची वियो आहे। इमाम पाक फरमायो, शहजादा अली अकबर तूं हू बहू नाने जी तस्वीर, 3 ॾींहंनि जा बुखायल उञाल आहियूं, तोखे था ॾिसूं त ढव थियो, नाने जी यादि अचो। पुट मां तोखे कीअं करबला रवानो कयां? ये यजीदी ताना ॾींदा, पाण कोन आयो, पंहिंजे शहज़ादे खे मोकिलियाई, पंहिंजे जवान पुट खे मोकिलियाई जेको रसूलुल्लाह जी तस्वीर आहे। पुट दुनिया लाइ विझंदी, तूं न वञ, मां तो वञा। हज़रत अली अकबर फरमायो, बाबा
हाजी सीधी गोठ वारा ॿुधंदा छा चवंदा, नौजवान पुट खेमे में वेठो पोड़े बाबे खे करबला में मोकिलियाई। माण्हू छा चवंदा, ये ताना ॾींदा बाबा जेसे अली अकबर करबला में मौजूद आ, मां तो बाबे हुसैन खे अॻिते कोन मोकिलींदुसि। इमाम अली मकाम हजरत शहजादे अली अकबर के पटको ॿधायो, पटको ॿधायो, तैयार करे तलवार हथ में ॾिनाई। पुट वञ अल्लाह जे हवाले भाकुर पाता हूँ। ये आखिरी मुलाकात हुई, पी ऐं शहजादे जी आखिरी मुलाकात हुई। अल्लाह अकबर, एड़ी मोहब्बत वारी मुलाकात हुई जो मुझा प्यारा हजरत अली अकबर पियो फरमाए, तरसो जरा हीलते तर अज बाबे जो दीदार क्या, कोई मिलन थे या न थे अज त पूरो प्यार क्या है, अज त पूरो प्यार क्या। अज पुर अखड़ियन सजन पंहिंजा सारिया, गलन तां ओढ़न जूं बूंदूं बस न कन, सदीस कपड़ियन अज लोक ॾिठे ही न लहे। मोकलानी पी पुट जी हले पई, आवाज पे आयो ले वो यारा रब दे हवाले, ले वो यारा रब दे हवाले, मेले चार दिना दे बिछड़े हुए फिर मिलांगे, किस्मत ने घर मिला दिया। मोकलाईंदे मोकलाईंदे हजरत अली अकबर जे अखियुनि में गोड़ा अची विया। इमाम अली मकाम पेशानी चुमी, फरमायूं अली अकबर अञा त कारदार मैदान परे आ, अञा तलवारूं नेज़ा भाला उहे परे आहिनि, अॻ में तुंहिंजे अखियुनि में लुड़क अची विया। हजरत इमाम अली अकबर अर्ज़ कयो, बाबा न न दुआ खपे, मुझे रगुन में भी हैदरी खून आ। अली का घर भी वो घर है, अली का घर भी वो घर है कि जिस घर का हर एक बच्चा जिसे देखो वही मालूम होता, शेरे खुदा मालूम होता है। बाबा दुआ कजा पुट पोहे लुड़क छाजा, बाबा हुसैन लुड़क ही नहीं जे करे आया जने मदीने खां मोकलानी कई हुई सी। मोकलाए मोकलाए जने मादी बीबी सुगरा खां मोकलायो होसी, अवां मोकलाए निकरी विया। मां पछाड़ी में भेण बीमार खां मोकलायो, अदी सुगरा मूंखे गिराचूं पाए पाण चवण लगी, अदा अली अकबर देर न लाए जो, अदा अली अकबर ॾींहं न लाए जो, मां बुखार में आया, बाबा के जल्दी मोटाए जा, पुफी ज़ैनब के जल्दी मोटाए जा, सकीना के जल्दी मोटाए आन जो, अली अस्कर के जल्दी मोटाए आन जो। बा अली अकबर मुरीदन जूं दावतूं खाई, मुरीदन जा शहर घुमी, मूंखे यादि कजो, विसारे न छॾिजो, जल्दी मोटी अचिजो। बाबा पाण त अहिड़ी जाइ आया आहियूं जो लिखियो जो निरार में सोहंग की आड़ी कीअं थिए, हाणे पारियो वेठी पार जेको लालन लिखियो लोह में। लिखियूं जनी जे तिरियूं लोह कलम में, उन्हनि ओ तिरियूं अॼु घरियूं घारण पियूं। बाबा ओरे पिया वञूं जेके वियाण से वापसि कोन आया, बाबा मां बूथे तो वञा पियो। हज़रत बीबी सुगरा असांजो इंतज़ार कंदी हूंदी, राहूं निहारींदी हूंदी, रूहंदी ईंदे वेंदे खां पुछंदी त मुदूं मोटी दुनिया में अचनि पर पाण अञा कोन आया है। मुदूं मोटी दुनिया में
अञा कोन आया साॻिया मोहरम सगोरा साॻिया मोहरम सगोरा आया पर बाण वञा पर बाण वञा हाय विया काफ़िले खे कतारे काल करबल दे उठला उठारे आंदो पैगाम भेनर आंदो पैगाम भेनर पखियन परा बाणा अञा अबाणा है यकी मारुल कई मोकिलानी छदे वतन करे व्या बेगानी छदे वतन करे व्या बेगानी अखियूं दर्दन भरियूं दग ॾिसन परा बाणा मुदू मोटी मुदू मोटी नकी आयो नियाबो सने हो कया सूरन संडो हालु के हो नकी आयो नियाबो सने हो कया सूरन संडो हालु के हो है आछा गया सिज प्या उभरन लहन परा बाणा अञा साॻिया सिज प्या उभरन गारी जिंदड़ी अगण चन महसर पर अञा मोटिया न मुंहिंजा मुसाफ़िर गारी जिंदड़ी अगण चन महसर अञा मोटिया न मुंहिंजा मुसाफ़िर हाजी रोयो जर अखियन पर अबाणा अञा कोन आया अबाणा अञा कोन आया बाबा हे लुड़क सैयदा बीबी सुगरा जी याद में आया बाबा दुआ कजा मोकिलानी थी वही हजरत अली अकबर घोड़े ते सवार था मैदान करबला दे रवाना था बाबा इमाम अली मकाम घनी देर पंहिंजे शहजादे के विंदे विंदे ॾिसंदा रहा अल्लाह अकबर सुनो अली अकबर मैदान करबला में पहुतो पान फरमायूं यदीदियो मां अली शेरे खुदा जो पोटो आया मुझो नालो अली अकबरा 18 साल मुझी उम्रा बाबा मुझे जिस्म ते मख भी बर्दाश्त कोन कंदो आ अज मां करबला में आयो आया अचो 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 पंहिंजे नबीअ जी औलाद जे पाक रत मां पंहिंजूं तलवारूं ॿोलियो पंहिंजा हथ ॿोलियो ऐं निभागो ऐं लालचियो क्या मजे ॾियारे सोचो अथव मुंहिंजे नाने खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदो मां नाने जी हूबहू तस्वीर आहियां अचो पंहिंजे नबीअ जी तस्वीर खे तलवारूं हणो अचो नेज़ा भाला हणो मगर मुझे इमाम हुसैन जे बचड़े जी उहा मुझा प्यारा दोस्तो आवाज में अहिड़ो त मुझा प्यारा असर हुयो सभु यज़ीदी टहण लगा भजन लगा ईअं तारीख़ लिखियो आहे हज़रत अली अकबर जे आवाज़ सां उहे ईअं भजन लगा टहण लगा जंत झंग में बकरिन में बबर शींहं अची वियो आहे यज़ीदी भजन लगा जॾहिं मदीने जे मीर जो शेर आयो इमाम अली अकबर ॾिठो हे भाया भजना पिया वचन हिकिड़ो थी कोन ईंदो पाण मुंहिंजा प्यारा ज़ोरदार उन्हनि जे मथां तलवार जो हमिलो करे छॾियो दाहूं ऐं कूकूं जानवर न बुझूं मुंहिंजा प्यारा दोस्तो हिक ॿिए खे लताड़े किरनि पिया जेॾां इमाम अली अकबर जी तलवार पई उठे ओॾां सुफ़नि जूं सुफ़ूं करजूं वयूं
जॾहिं उन जो ज़ोर छो उन जो हज़रत अली अकबर मोटी वापस आयो। पी हुसैन बाबा हुसैन पूछे थो पुट वापसी खैर में थी आ? बाबा अल अक्ष या बता बाबा उन ॾाढी लगी आ किथां सुर्क पानी जो मिली वञे। इन्हनि यज़ीदनि मां हिकिड़ो बि बची मोटी कोन वेंदो मगर मूंखे उन मजबूर करे विधो आ। हज़रत इमाम अली मकाम पंहिंजे बचड़े खे भाकुर पाए पंहिंजी सुकल ज़बान हज़रत अली अकबर जे वात मुबारक में विधी फरमायूं पुट पानी कोने बाबे जी ज़बान जो जहिड़ो हाल आ चूसे सुधारो फरमा। कूफी करबला में पानी न प्यारी उते शहज़ादा अली शाह के सारीन वो निकिरियो प्या निहारीन चढ़ मीर मोहम्मद कारणी। हज़रत अली अकबर मोटी वापस वयो। मुझा प्यारा दोस्तों वॾा वॾा बहादुर आया मगर शेर खुदा जे पोटे देर न कई उन्हनि खे ज़मीन बोस करे छॾियो। ॾिठऊं त शेर खुदा जो खून अॼु जलाल में आ अकेलो उन जो मुक़ाबिलो कोन थींदो परे परे खां तीर तलवारुनि जी बारिश करे छॾियो। मुझा प्यारा बा परे परे खां तीर अचण लॻा नेज़ा भाला अचण लॻा मुंहिंजे हुसैन जो लाॾलो तीरनि तलवारुनि नेज़नि जी बारिश में अची वियो। मुझा प्यारा हिम्मत कयाई पर हिकिड़े बदबख्त अहिड़ो थी रहियो इमाम अली अकबर खे सीने में लॻो जेको पुछां पुठीअ मज़ा आर पार थियो। पाण सदकी अदरकनी या बता अदरकनी या बता बाबा अली अकबर तुंहिंजो बचड़ो घोड़े तां हेठि किरी रहियो आ अहिड़ो ज़ालिमन थी रहियो आ जो मां संभली नथो सघां। बाबा सहारो ॾेई मूंखे घोड़े तां हेठि ला बाबा जल्दी आ बाबा सॼो ॾींहुं लाश खया। मुंहिंजा प्यारा हेॾे होॾे निहारे त मुंहिंजे अली अकबर जो आवाज़ किथां पियो अचे। पाण ॿाहिरि निकिता ओ पुट अली अकबर किथे तुंहिंजो बाबो तोखे ॻोल्हे थो पियो। जानवर झंग जा निकिरी आया सदा हुसैन प्यारा हुसैन हलिया हलिया तोखे तुंहिंजो शहज़ादो ॾेखारियूं तुंहिंजो शहज़ादो हेॾा ज़मीन ते अची वियो आहे। इमाम अली मकाम जॾहिं हज़रत अली अकबर वटि आया मुंहिंजा प्यारा ख़तरनाक तीर ॾिठऊं। बाबो हुयो दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिब औलाद ही जाने। हज़रत इमाम हुसैन जी ॾाढ़ी कारी मुछ जा वार कारा मथे जा वार कारा 52 साल जी उमिरि मथां अची बीठा तीर ॾिठऊं। हज़रत अली अकबर खे भाकुर पाए पुट मां त तोते कख बि कोन सघंदो होसि मख बि बर्दाश्त कोन कंदो होसि। ज़ालिमन तुंहिंजे जिस्म में अहिड़ी जाइ कान छॾी आहे जो खणी मां तोखे प्यार कयो। पुट सारो जिस्म छिलनी लगो पियो सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए मां हसरता हुसैन को बेआस कर गए। पुट अली अकबर हाल कोन ओरियासी एक बे के नसीहतूं करे कोन सघियासी आए जिंदगी बका कान कई। मुझा प्यारा अली अकबर जवान पुट पोड़े बाबे जो सहारो दाल पर अज तू भी बाबे के छड़े वे तू भी बाबे खां जुदा थी वे। मुझा प्यारा मुसलमान भाईरो हजरत इमाम अली मकाम पंहिंजे जवान पुट जे जिस्म मां तीर जो छिके करियो रत जो फारो निकतो। इमाम अली मकाम ते गम जी अहिड़ी लहर चढ़ी जो टोटल वार गम में अच्छा थी विया। अल्लाह अकबर सब वार अच्छा थी विया। करबला जा माण्हू हैरान थी विया। साईं पंहिंजो बचड़े जो लाश थो खणी अदा साबिर हा हिम्मत वारा हा पर जॾहिं सुने अली अकबर जे
लाश मुबारक के खयूं हे देवो ने न्यारन था को दुआ पढ़ने वालों को नहीं साईं के को दिलासो ॾियण वारो कोन्हे जदीदी तो ढोल वजाइण लगा साईं ता मश्किरियूं मज़ाक करण लगा अॼु जे कॾहिं कंहिंजो नौजवान पुट हादसे में हलियो थो वञे मुंहिंजा प्यारा दोस्तो परे परे खां माण्हू दुआ जे लाइ ईंदा आहिनि फातिहा जे लाइ ईंदा आहिनि अची दिलासो ॾींदा आहिनि अदा गम न कर असां सभु तुंहिंजा बाह ॿेली आहियूं पर अॼु इमाम अली मक़ाम करबला में अकेलो नौजवान पुछजे लाश जे पासे में बीठो आहे को दिलदारी ॾियण वारो कोन्हे को अॼु को कांधी थियण वारो कोन्हे को मुंहिंजा दी दोस्तो साईं हेॾे होॾे निहारे फरमायूं आहे को मुझे बचड़े जो कांधी थियण वारो आए को हुसैन सां मां हुसैन सां तहज़ियत करण वारो अल्लाहु अकबर हज़रत अब्बास अलमदार जंहिंजूं ॿाहूं ॿई ॿाहूं शहीद थी वयूं शहीद जी अरार साईं लतीफ़ी मथे निहारे अदा हुसैन मां अची वञा पर ॿई ॿाहूं शहीद थी वयूं आहिनि अदा हाणे तोखे हिम्मत करणी पवंदी एतिरे में गैबी आवाज़ आयो अल्लाह जे हबीब रूहानी आवाज़ नू हुसैन छो छो के सद करीमा थी वियो हुयो हज़रत मौला अली रूहानी तौर पर फरमायो पुट मां थी वियो आहियां सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा फरमायो हुसैन मां अची वई आहियां तुंहिंजे नौजवान पुट जा कांधी पची विया अल्लाह अकबर करबला जो वाक़ियो अजीब वाक़ियो तारीख़ में अहिड़ो वाक़ियो न गुज़रियो तारीख़ में कंहिंसां एतिरी नाजाइज़ी एॾो ज़ुल्म सितम कोन थियो जेको करबला में अहल बैस अदा सादड़ो को सैयदा अचे तो मस्जिद में आलिम उछी बीठा रह रिलियूं था विछाए वियाणा था रखनि त रसूलुल्लाह जो बचिड़ो आहे हथ चुमंदा आहियूं मुंहिंजा प्यारा हे सजन खां पोइ जा सैयद हे मुंहिंजे महबूब करीम जी आल हे हसन हज़रत इमाम हुसैन हे इमाम हुसैन जा बचड़ा मुंहिंजे हबीब जो आल जंहिंखे अञा का सदी बि कान गुज़री हुई साल गुज़रिया हा मुंहिंजा प्यारा उन्हनि शहज़ादनि जे मथां इन्हनि नाम निहाद कलमे पढ़ण वारनि मुस्लमाननि ज़ुल्म जी इंतहा करे छॾी मुंहिंजा प्यारा हदूं पार करे विया इन्हनि इमामनि पाकनि खे त कोन सुञातो पर जॾहिं इमाम हुसैन शहीद थी वियो इन्हनि ज़ालिमनि तंबुनि खे बायूं लॻायूं मुंहिंजा प्यारा अहल बैत नियाणियूं इन्हनि ॿाहिरि विहारियूं इन्हनि खे हया शर्म न आयो हे उहे नियाणियूं जिन जे रवनि ते जिन जे चादरनि ते अचाई कंहिं ग़ैर जी नज़र कान पई आहे इन्हनि खे हया गैरत न आई तंबू साड़ियूं बाल लुटियूं मगर सब्र जी इंतहा यजीदन जी माई पानी जो प्यालो भरे करबला में सैयदा ज़ैनब के पेश कयो पानी पियो हाणी सैयदा ज़ैनब फरमायो हाणे पानी छो आंदो थई ज़हर जो प्यालो भरे आओ जो हक्का तू नजड़ी आई तू पानी पी पर वाह सैयदा सखीना तो त सखावत जा रिकार्ड टोड़े छॾिया तो त रसूलुल्लाह जे फरमान ते अमल करण जो रिकार्ड टोड़े छॾियो जॾहिं सैयदा ज़ैनब पानी जो प्यालो ॾिनो हज़रत बीबी सकीना रज़ी अल्लाह ताला अन्हा सही लतीफ़ी प्यालो खणी करबला में डोड़े थी करबला में अंदर वञी थी लाशन में डोड़े थी सभई हैरान त न्याणी छा पई ॻोल्हे वॾनि लाशन में नजरे अली असगर जो लाश
6 महीननि जो अली असगर परे खां कोन पे ॾेखारियो हुयो। हज़रत सैयदा सकीना ॻोल्हे सैयद अली असगर के ॻोल्हे लदाई। अदा अली असगर जल्दी कर उठ पानी आयो आहे। अदा अली असगर नाने जो हुकुम आहे त नंढनि खे प्यारियो, असां में तूं नंढड़ो आहीं। उठ अॻ में पानी पी त नाने जे फरमान ते अमल थी वञे। अल्लाह अकबर। इहो बि को मंज़र। दोस्तों ॻाल्हि नथी करण पाए, वॾो मंज़र हो। इमामनि पाकनि जी सब्र तां कुर्बान, उन्हनि जी हिम्मत तां कुर्बान। दोस्तों असां वटि नंढड़ो हादसो थो थिए त अलाए छा थी थो वञे। हिते त सारो कुटुंब कुर्बान लॻो पियो। इमाम ज़ैनुल आबिदीन जो काफ़िलो पे वियो। हिकिड़ो माण्हू पुठ ते पिया आयो। इमाम साईं खे फरमाई, अॼु अवां सां उहो कम जेको यूसुफ सां थियो